जैकमाबाद जी सुञाणप बणियल 138 साल पुराणो विक्टोरिया टावर जेको वॾे अरसे खां शहर वासियुनि खे वक़्तु ॿुधाईंदो रहियो आहे, अॼु ज़बूं हाल बीठल आहे। तारीख़ी विरसे जी हिन यादगार मां ट्रामे जो क़ीमती घिंड बि चोरी थी चुको आहे, जॾहिं त इमारत बि ज़बूं हाली जो शिकार बणिजी रही आहे। शहरियुनि जो चवणु आहे त जेकॾहिं हाणे बि सार संभाल न कई वई त हीउ तारीख़ी असासो ख़तमु थी सघे थो। जैकमाबाद शहर जे विच में क़ाइम विक्टोरिया टावर 1888 में बरतानवी दौर दौरान राणी विक्टोरिया जी याद में तामीर कयो वियो हो। जॾहिं अंग्रेज़ राज हुयो हिन एशिया ते, त उन टाइम उन राज जी राणी जेकी विक्टोरिया, उन जे जेको आहे यादगार तौरु मुख़्तलिफ़ शहरनि में, कराची में बि आहिनि, पर जैकबाद में ख़ासि तौरु हे विक्टोरिया टावर उन जे ॼम ॾींहं जे यादगार तौरु ते तामीर कयो वियो, जेको अॼु बि पंहिंजी मज़बूती सां बीठल आहे। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त इन जो जेको आहे वॾो ट्रामे जो 2-2.5 मण जो जेको घंट हुयो उहो चोरी कयो वियो आहे, ऐं इन जो जेको की मास्टर हुयो उहो की मास्टर फौत थी वियो। उन खां पोइ हिन जो जेको आहे टाइम ॾियण वारो या बैल वॼाइण वारो सिस्टम ख़राबु थी चुको आहे। बाक़ी इहो साॻी सूरत हाल में पुख़्तगी सां बीठो आहे, पर हेठों जूं पाड़ूं ॻरी रहियूं आहिनि। इन जी का बि सार संभाल नथी लधी वञे, जॾहिं त मुल्की लेवल ते बि हिन जी सार संभाल ज़िले लेवल ते, सूबे लेवल ते लथी वञे। पर ब्रिटिश जेको आहे एंटीक्स फंड मां हिन ॾे पैसा बि ईंदा रहंदा आहिनि, पर ख़बर न आहे उहे किथे ख़र्च थी रहिया आहिनि। ऐं हीउ घड़ियाल जेको आहे ज़बून हाली ऐं गंदगी जे वर चढ़ी रहियो आहे। मां सम्झां थो कराची खां पोइ जैकबाबाद में अंग्रेज़नि जी तामीर थियल तमामु वॾी ड्रेग वारी जेकी इमारत आहे, उहा सभ खां ख़ूबसूरत जैकबाद जो विक्टोरिया टावर आहे। हीउ टावर शहर जे तारीख़, सुञाणप ऐं सक़ाफ़ती विरसे जी अलामत आहे। हिकु वक़्तु हो जॾहिं हिन ते लॻल वॾो घिंड हर कलाक ते वॼंदो हो ऐं शहरनि खे वक़्त जी ख़बर ॾींदो हो। 1880 में हे तामीर थियो। हिन जी ख़ासियत इहा हुई त हे जेॾी महिल हलंदो, हिन जी ख़ूबसूरती ॾाढी सुठी आहे। जॉन जैकब तयारु करायो, जंहिंजे नाले सां जैकमाबाद आहे। हिन जी जेकी तामीरी, हे जेको 1 कलाकु घंटिन जो वॼंदा, हिन जा नवां घड़ियाल हूंदा, त हे असांखे ॿुधाईंदा हुया त माना कलाक मुंहिंजो घंटि वॼंदो हुयो, 1 कलाक जो 1, 2 कलाक जो 2, 3 कलाक जो 3, माना टाइमिंग ॿुधाईंदा हुया। हे जैकबाद जी वॾी ख़ूबसूरती हुई। हाणे हे ज़बून हालत में आहे, हिन जी को मालिकी न आहे, न हिन जी कोई मालिकी करण वारो आहे। पर हाणे हे जैकबाद में चारों तरफ़ रेणियूं बीठल आहिनि, किन कचिरो माना ज़बून हालत में आहे, जेको तव्हां ॾिसी सघो था साम्हूं। वक़्तु गुज़रण सां गॾु हिन तारीख़ी टावर जी हालत ख़राबु थींदी वई। शहरनि मूजिबि ट्रामे जो 2.5 मण वज़नी घिंड चोरी थी वियो। घिंड वॼाइण वारो सिस्टम बि सालनि खां ख़राबु पियल आहे, जॾहिं त इमारत जूं बतियूं ऐं बुनियाद बि कमज़ोर थींदा पिया वञनि। हीअ हिकु हेरिटेज आहे ऐं असांखे फ़ख़ुरु आहे त असां हिन घंटा घर जे नाले सां सुञाता वेंदो। काफ़ी सारा हेरिटेजिस आहिनि जेका गोरनि तरफ़ां असांखे मिलियल ॾिसी, कुझु शयूं डी.सी. ऑफिस जे अंदरि तव्हां ॾिठियूं हूंदियूं। चबूतरो आहे, ॿियो अंदरि हिकिड़ो ठहियलु आहे जेको आहे त मुंहिंजो ख़्यालु आहे उन दौर जी पहिरीं वॉच। उन टाइम जियो एतिरो वॉच वग़ैरह आम न हुई, माण्हू पाछे ते टाइम ॿुधाईंदा हुआ। उन टाइम अक्सर बेशितर जेका पॉपुलेशन आहे जैकबाद जी या पसगीरत आहे, उहा हिन जे घंटाघर जे आवाज़ ते इन जा जेका त उहो ॿुधी करे घंट घणा वॼनि था, टाइम जो अंदाज़ो लॻाईंदा। उन हवाले सां उनजो सर्वाइवल हूंदो हुयो। ऐं हींअर बि मुंहिंजी रिक्वेस्ट आहे लोकल गवर्नमेंट खे त हिन ते स्पेशल तवजा ॾेई करे हिन खे पंहिंजी जेतिरो थी सघे बहितर खां बहितर कंडीशन में आणनि। विक्टोरिया टावर जे चौधारी रेढ़नि, ट्रैफिक ऐं गंदगीअ सबबि हिन तारीख़ी माग जी ख़ूबसूरती बि मुतासिर थी रही आहे। शहरनि जो चवणु आहे त हर साल मरम्मत लाइ फंड अचण जूं ॻाल्हियूं थियनि थियूं, पर अमली तौर ते कमु नज़र नथो अचे। त हीउ जेको विक्टोरिया टावर आहे, अंग्रेज़नि जे दौर जो हीउ ठहियलु आहे। हीउ असासो आहे असांजे जैकबाबाद जो। बदकिस्मती सां चइजे जे हिन जी जेकी हालत आहे उहा ग़ैर आहे। हिन वक़्तु का बि हिन जो सार संभाल नथो लहंदो वञे। अगरि ॻाल्हि कजे हिन विक्टोरिया टावर जी, त हीउ जॾहिं कलाकनि ते हिन जो हिकिड़ो घंटो वॼंदो हुयो, हीअ तमामु शहरनि खे ऐं ॿियनि खे जेको आहे शहरवासियुनि खे मालूम पवंदो त हिन वक़्तु हीउ टाइम थी रहियो आहे, हिन वक़्तु हीउ टाइम थी रहियो आहे। इन असां जो मां सम्झां थो ख़्यालु करणु घुरिजे। असां नंढड़ा हुआसीं, जॾहिं असां हिते ईंदा हुआसीं, असां नंढे लाइ को ॾिसंदा हुआसीं त हीउ विक्टोरिया टावर साॻी
जेका त उन हालत में मौजूदु आहे हिन वक़्तु ताईं हिन जो कंहिं बि सार संभाल इंतिज़ामिया तरफ़ां न लथो ऐं ॿुधायो इहो वञे थो ॿाहिरि मुल्क मां हिन जी फंडिंग थींदो आहे माना हिन जो फंड बि ईंदो आहे सम्झ में नथो अचे उहो किथे ख़र्चु थिए थो इंतिज़ामिया खे घुरिजे त हिन ते तवजा ॾे ही जेके असांजा असास आहिनि हिननि जो ख़्यालु रखियो वञे। शहरनि मुतालबो कयो आहे त विक्टोरिया टावर जी हंगामी बुनियादनि ते मरम्मत कई वञे, हिंद खे ॿीहर फाल बणायो वञे, चौधारी गैर कानूनी रहिड़ा हटाया वञनि ऐं हिन तारीख़ी विरसे खे सियाहती मर्कज़ तौरु तरक़ी ॾिनी वञे। 138 साल पुराणो विक्टोरिया टावर जकमाबाद जी तारीख़ी सुञाणप ज़रूरु आहे, पर अॼु ही यादगार बेध्यानी सबबु ख़ामोश ऐं ज़बूं आहे। जेकॾहिं लाॻापियल इदारनि वक़्त सिर क़दम न खयां त शहर पंहिंजे हिकु अहम तारीख़ी विरसे खां महरूम थी सघे थो।